अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां सबिन मेमण। नाज़रीन, आवाम जो इलेक्शन में भरपूर ऐं पुरजोश तरीक़े सां हिस्सो वठणु इहा ॻाल्हि साबित कंदो आहे त आवाम जमहूरियत खे केतिरो पसंदि करे थो ऐं पंहिंजो वोट ॾेई जमहूरियत जो हिसो बणिजे थो। नाज़रीन, जमहूरियत जे क़याम लाइ साफ़ शफ़ाफ़ इलेक्शन जो हुअणु इंतिहाई ज़रूरी आहे। वोट जी दाख़िला खां वेंदे वोट जे हक़ इस्तेमालु करण ताईं ऐं इलेक्शन जे मरहले में आवाम जो हिसो वठणु आवाम जो सियासी ऐं बुनियादी हक़ आहे। नाज़रीन, पाकिस्तान घण आबादी वारो मुल्क आहे जिते घणो तादाद औरतुनि जो आहे। जेकॾहिं असां चूंडुनि जी तारीख़ ते नज़र फेराईंदासीं त 1970 खां वठी 2008 ताईं थींदड़ 40 सालनि ताईं थींदड़ आम चूंडुनि में बेरहाड़ी जे इलाइक़नि मां 47 औरतूं ऐं 3 औरतूं शहरी इलाइक़नि मां चूंड विड़ी साम्हूं अची चुकियूं आहिनि। ऐं जेकॾहिं ॻाल्हि कजे बुनियादी हक़नि जी, औरतुनि जे बुनियादी हक़नि जी, त वोट विझण जी अहमियत खां वठी वोट जो हक़ इस्तेमालु करण ताईं औरत खे केतिरे क़दुरु आज़ादी आहे, औरत केतिरी आज़ादी सां पंहिंजे वोट जो हक़ इस्तेमालु करे थी, या औरतुनि खे इन हवाले सां केतिरी ॼाण आहे त उन्हनि जे तक ते जेको उम्मीदवार बीठो आहे उनजो निशान कहिड़ो आहे, उनजो कहिड़ी सियासी पार्टी सां तालुक़ु आहे, उनजी सियासी वाबस्तगी कंहिंसां आहे, उनजो सियासी किरदारु छा आहे। असां अॼु इन हवाले सां प्रोग्राम करे रहिया आहियूं त औरतूं वोट ॾियण में केतिरे क़दुरु आज़ादु ऐं ख़ुदि मुख़्तियार आहिनि, औरतुनि खे पंहिंजे वोट जो हक़ इस्तेमालु करण लाइ केतिरी आज़ादी मिलियल आहे। इन हवाले सां असां अॼु रेडी मियाण ऐं इब्राहिम हैदरी जे ॻोठनि में मुख़्तलिफ़ औरतुनि सां ॻाल्हाईंदासीं, उन्हनि जी राय मालूम कंदासीं ऐं उन्हनि जा जवाब तव्हांखे ॿुधाईंदासीं त उन्हनि औरतुनि खे छा इहा ख़बर आहे त उन्हनि जी वोट इस्तेमालु करण जे हवाले सां उन्हनि जो हक़ छा आहे, उन्हनि खे केतिरी आज़ादी मिलियल आहे ऐं उन्हनि जे तकनि मां जेके उम्मीदवार बीठल आहिनि छा उन्हनि खे उन्हनि जी ॼाण आहे त उहे कहिड़ी पार्टी सां तालुक़ु रखनि था। उन्हनि खे औरतुनि खे छा एतिरो शऊर आहे त उन्हनि खे कंहिंखे वोट ॾियणु घुरिजे ऐं वोट ॾियण जे लाइ औरतूं केतिरे क़दुरु आज़ादु आहिनि। अचो त हिननि औरतुनि सां ॻाल्हायूं, हिननि खां पुछूं, हिननि जी राय मालूम कयूं ऐं तव्हां हिननि जा जवाब ॿुधो। तव्हां कॾहिं वोट ॾिनो आहे? हा, ॾिना आहियूं। घणा दफ़ा वोट? पंहिंजे पीपीए खे ॾिना आहियूं, नवाब शरीफ़ खे ॾिना आहियूं। घणा दफ़ा यादि आहे तव्हांखे ज़िंदगी में घणा दफ़ा वोट ॾिनो अथव? असीं मुंहिंजी ज़िंदगी इहा तव्हां जेके आई आहिनि ॻोठ में तीअं मूं वोट ॾिनमि तॾहिं अञा अच्छा मथा ॾंद कुटी विया, अञा वोट ॾींदी आहे। अच्छा, हाणे तव्हांखे 11 मई ते जेके आम चूंडूं थींदियूं तव्हां वोट ॾियणु निकिरंदो पंहिंजे घर मां? हा, निकिरंदासीं, असांजो फर्ज़ु आहे। तव्हांखे ख़बर आहे तव्हांजे हिन इलाइक़े मां तव्हांजे तक मां कहिड़ा कहिड़ा उम्मीदवार बीठा आहिनि? इलाही बीठा आहिनि न, तंहिंमें हूंदी जंहिंजी क़िस्मत उहो चवंदो है न, पंहिंजी मर्ज़ी जेके ॾियूं ना ॾियूं। तव्हांखे ख़बर आहे त उन्हनि जा निशान कहिड़ा आहिनि, तव्हांखे कहिड़े निशान खे वोट ॾियणो आहे, या तव्हां हिकिड़ो आहे पंहिंजो त शींहं आहे है न, ॿियो त अञा ॾिठी कोन आहियां। तव्हांखे केरु चवंदो आहे वोट ॾियण लाइ? तव्हांखे इहा बि ख़बर न आहे त तव्हांजे तक मां कहिड़ा कहिड़ा उम्मीदवार बीठा आहिनि, उन्हनि जो सियासी पार्टियूं कहिड़ियूं आहिनि, उन्हनि कहिड़ा कहिड़ा सियासी कारनामा कया आहिनि, उन्हनि जा किरदार कहिड़ा आहिनि, तव्हांखे का बि ख़बर कोन्हे। पोइ तव्हांखे केरु चवंदो आहे त तव्हां फलाणे खे वोट ॾियो, हुनखे वोट ॾियो? हमेशह तव्हां वोट ॾिनो आहे कंहिंजे चवण ते ॾिनो आहे? असीं पंहिंजे मर्ज़ी ते ॾिना आहियूं। उते त सम्झ हिकिड़ो अलाह हिकिड़ी तूं आहीं, उते त ॿियो त साथी केरु कोन आहे। पोइ तव्हां उन वक़्तु फ़ैसिलो कंदा आहियो जेको निशान वणे? उन वक़्तु असांखे चोपड़ा मिलंदा आहिनि, हिन पोइ ते तीर आहे, ते चश्मो आहे, ते हवाजा जा, ते फलाणो आमकड़ो आहे, पोइ असांजी जेकी मर्ज़ी उन ते असीं ठपो हणूं था। जेको निशान वणंदो हुनखे उन ते हणंदासीं। दफ़ा ॾिनो अथव? ख़बर कोन थी पए की घणा दफ़ा। अच्छा, हाणे तव्हांखे ख़बर आहे तव्हांजे तक मां केरु बीठो आहे? मूंखे कान्हे ख़बर। हाणे तव्हां वोट ॾींदो? हाणे जॾहिं 11 मई ते इलेक्शन थिए पई, चूंडूं थियनि पियूं, तव्हां वोट ॾियणु वेंदव उन ॾींहं ते? खरो वोट ॾियो भला कंहिंखे बि ॾिया। तव्हांखे ख़बर न आहे कंहिंखे वोट ॾियणो आहे? मूंखे कान्हे इहा ख़बर। तव्हां कंहिंजे चवण ते वोट ॾींदी आहियो? पंहिंजी मर्ज़ी सां ॾींदी आहियो, केरु तव्हांखे ॿुधाईंदो? असीं मर्ज़ीअ सां ॾींदा आहियूं, जंहिंखे मर्ज़ी पवंदी उनखे ॾींदासीं। जंहिं बि निशान ते ठपो हणी छॾियो, ख़बर न पवंदी आहे त हे कहिड़ो उम्मीदवार आहे, कंहिंजो निशान आहे, छा आहे, हे केरु आहे, ख़बर न पवंदी आहे? असांखे कोन थी ख़बर पए। कंहिंजे चवण ते वोट ॾींदियूं आहियो? असीं पाण ई निकिरी वञे तव्हां वोट ॾियो ते केरु असांखे चई त कोन छो त हली वोट ॾियो। पाण वेंदियूं आहियो? असीं पाण वेंदा आहियूं। पोइ जंहिं बि निशान ते वञी वोट ॾियो, तव्हांखे ख़बर न आहे कहिड़ा उम्मीदवार आहिनि, उन्हनि जो सियासी किरदारु छा आहे, सियासी पस मंज़र छा आहे, या उन में ख़ूबियूं ख़राबियूं कहिड़ियूं आहिनि सियासी हवाले सां, तव्हांखे का ख़बर न आहे? न, इहा ख़बर कान्हे। इहा बि ख़बर न आहे त हे निशान कंहिंजो आहे, निशान कंहिंजो आहे? इहा बि कान्हे ख़बर। तव्हां ज़िंदगी में घणा दफ़ा वोट ॾिनो आहे? मूंखे मूं 5 दफ़ा। 5 दफ़ा वोट ॾिनो आहे? हींअर वोट ॾींदव हिन साल? ॾींदासीं। अच्छा, तव्हांखे ख़बर आहे तव्हांजे हिन इलाइक़े मां रेडी ॻोठ मां कहिड़ा कहिड़ा उम्मीदवार बीठा आहिनि हिन दफ़ा? हाँ, केरु हूंदा असांखे हिकिड़ी ख़बर आहे, को नवाब शरीफ़। नवाब शरीफ़ कंहिं ॿुधायव तव्हांखे? असांखे पंहिंजे ॻोठ जा।
असां इमाम दिसान जुम्मन तव्हांखे ख़बर आहे त हिन तव्हांजे तक तां कहिड़ा कहिड़ा उम्मीदवार बीठल आहिनि? मूंखे इहा ख़बर कान्हे। तव्हां भला ज़िंदगी में घणा दफ़ा वोट ॾिनो आहे? मां कोई ज़िंदगी कोन ॾियां। तव्हां वोट कॾहिं बि कोन ॾिनो आहे? कोन ॾिनो। छो न ॾिनो आहे? असांखे रस्तो बम था लॻो बम हाणे रस्तो थिए असां कोन था अचे कंहिंखे पर तव्हां कॾहिं ज़िंदगी में वोट न ॾिनो आहे? कोन ॾिना कोन ॾिना। हाणे जेको 11 मई ते चूंडूं थींदियूं उन में बि तव्हां वोट ॾियण न वेंदो? अलाह गोर त वेंदासीं ॾींदा। भला एतिरा साल अॻु में जेके चूंडूं थियूं तव्हां वोट न ॾिनो छो? वजह कहिड़ी? बच्चा असांखे ख़बर नथी पए न वॾे खे असांजे वॾेरा चवंदा तीअं कंदासीं असांजा वॾेरा आहिनि न उहो चवंदा त हितां जाता सुठा हूंदासीं असां वॾेरे जे मथे आहियूं। तव्हांखे पाण खे ख़बर न आहे त तव्हांजे तक मां कहिड़ा उम्मीदवार बीठल आहिनि उन्हनि जूं? हाणे जॾहिं टाइम थींदो न जॾहिं जे पार्टिया में ईंदा न पोइ असांखे ॿुधाईंदा मां त असां कोन नथा लॻंदा। पोइ तव्हांखे ॿुधाईंदा तव्हांजा वॾेरा या तव्हांजे घर जा मर्द तव्हांखे ॿुधाईंदा त तव्हांखे हिन निशान ते ठपो हणणो आहे? मर्द पोइ तव्हां उन ई निशान ते ठपो हणंदा? जेको उनखे क़बूल पवंदो पोइ तव्हां उन ते ठपो हणंदो? हा। असांजो अॼु जो प्रोग्राम इन ई मौज़ू ते आहे त औरत वोटर या औरत वोट ॾियण जे हक़ में केतिरे क़दुरु आज़ादु ऐं ख़ुदि मुख़्तियार आहे। कुछ ॿियनि औरतुनि सां ॻाल्हायूं। वोट घणा दफ़ा ॾिनो आहे पंहिंजी ज़िंदगीअ में? जवानी खां वठी कुंवारे दौर खां वठी। वोट ॾींदियूं रहियूं आहियो? कंहिंजी मर्ज़ी सां वोट ॾींदियूं रहियूं आहियो? असांजे मर्ज़ी सां। तव्हांजी मर्ज़ी सां? भला हाणे हिन साल वोट ॾींदो? तव्हांखे ख़बर आहे तव्हांजे हिन रेड़ी ॻोठ मां कहिड़ा कहिड़ा उम्मीदवार बीठल आहिनि? ई पतो कोन्हे मूंखे। तव्हांखे ख़बर कोन्हे उन्हनि जा चूंड निशान कहिड़ा आहिनि इहो बि तव्हांखे ख़बर कोन्हे? कान्हे। हाणे बि जंहिं निशान ते तव्हांखे चवंदा तव्हां उते वञी ठपो हणंदो? असीं बेनज़ीर तीर खे ॾियूं निशान। केरु तव्हांखे चवंदो आहे? केरु चवंदो आहे तव्हांखे त इन मर्ज़ी ते पाण ॾे। हाणे तव्हां चओ त जंहिंखे वॾेरा चवंदा उनखे वोट ॾींदासीं? असांजे वॾेरा चवंदा उनखे ॾींदासीं। इहा पाण खे सम्झ न आहे त घणा दफ़ा ॾिना आहिनि। ॾिनो अथव वोट? हा। जॾहिं बि इलेक्शन थिया आहिनि तव्हां वोट ॾिनो आहे? जॾहिं बि इलेक्शन थी विया तॾहिं ॾिनो आहे। हिक जा 2 3 4 5 थी वञनि असीं वोट ईअं ॾियूं था। कीअं 1 2 3 5 थियो वञे? उहो करियूं था पुलिस ख़रीदियो वठनि जेके बीहनि था उहो ख़रीदियो वठनि पोइ असांखे विझंदा ॾींदा था उन विझो पंहिंजे मर्ज़ीअ ते। हाणे भला तव्हांजे इलाइक़े मां केरु बीठो आहे रेड़ी ॻोठ मां तव्हांखे ख़बर आहे? रेड़ी ॻोठ में किथे मुड़ुस ॼामोट वॾा नंढा केने रुलील किथे जा 3 खोर से आया आहिनि ओॾे में। चङो हाणे तव्हां वोट ॾियणु वेंदव न? न न न। छो कोन वेंदो? असांखे कहिड़ो फ़ाइदो आहे? असांखे फ़ाइदो न आहे। वोट ॾियणु न वेंदो? न न वोट न ॾींदासीं। फ़ाइदो न आहे पोइ वोट कीअं ॾियूं? कहिड़ो फ़ाइदो न? मसइलो थिए थो घर जो नथा अचनि कहिड़ा मसइला थियनि था फॾे फसाद जा उहो नथा अचनि न पाण वञी हल करियो पोइ उनखे वोट ॾींदो मां कहिड़ो फ़ाइदो? अॻ में जंहिंखे तव्हां वोट ॾिनो उहे कॾहिं लड़ी तव्हां वटि आया तव्हांजा मसइला पुछऊं? न कॾहिं बि न आया? कॾहिं बि न। तॾहिं त असांखे उहो आहे असीं नथा वोट ॾेई सघूं। हा। तव्हांखे ख़बर आहे त हाणे 11 मई ते जेके चूंडूं थियनि थियूं तव्हां वोट ॾियणु वेंदव? कंहिंखे वोट ॾींदो? असीं पीपी खे। कंहिं ॿुधायव तव्हांखे त हिन ॼमार खां पीपी। भला जंहिंखे तव्हां अॻ में वोट ॾिनो आहे उहे कॾहिं तव्हां सां मिलणु आया? कॾहिं लड़ी तव्हांजे दर ते आया? न लड़ी कोन। कॾहिं तव्हांजा मसइला पुछऊं? कॾहिं तव्हांजे ॾुख सुख में वेठा तव्हां सां गॾु? कॾहिं बि न। कॾहिं तव्हांजो को मसइलो? असीं आहियूं पीपी जा। कॾहिं वोट ॾिनो आहे? जी ॾिनो आहे। घणा दफ़ा वोट ॾिनो अथव? ईअं 2 टे वारी ॾिनो आहे। 2 टे दफ़ा ॾिनो अथव। तव्हांखे केरु ॿुधाईंदो आहे त कंहिंखे वोट ॾियणो? असांजे पाण दिलि चवंदी आहे त बेनज़ीर खे वोट ॾियूं। किजाल खे उमेदवार हक़दार उहो आहे। आवाम लाइ करे जान ॾेई छॾे थो वोट किजा चीज़ आहे। तव्हांखे ख़बर आहे त ॿिया कहिड़ा उम्मीदवार तव्हांजे तक तां बीठा आहिनि उन्हनि जा निशान कहिड़ा आहिनि? उनजा निशान अञा कोन ॾिठा। का ख़बर कोन्हे तव्हांखे? बसि ईअं वञी इलेक्शन वारे ॾींहुं वोट ॾेई ईंदो? हा तीर खे ॾेई ईंदासीं। हा अॻे ॾिना हुआसीं। घणा दफ़ा ॾिनो? इलाही दफ़ा 2 टे दफ़ा ॾिना आहिनि पर धीअ मुंहिंजी वोट ते ॾियूं था पर तंहिंजो को हल थिए न। सची ग़रीब आहियूं ज़रूरत थी पए नियाणियूं था पढ़ायूं
पोइ थियो डोरूं ढकूं अॻे में तव्हांजे घर जा मर्द चवंदा हुआ या सरबराह या वॾेरा केरु चवंदो तव्हांखे? माना घर जा चूंदा मर्द मर्द चूंदा जंहिं उन खे वॾेरा चूंदा पोइ उनखे तव्हां वञी वोट करे ईंदियो? हा जंहिंखे तव्हांजे घर जा मर्द चवंदा हुआ तव्हां उनखे वञी वोट करे ईंदियो? इहा आहे मुंहिंजी धीअ दिलि जी मर्ज़ी है दिलि जी मर्ज़ी आहे वोट ॾियण जी जंहिं ज़रूरत हूंदी को असांखे चूंदो वोट ॾियण में को असांजे हथ मां लही कोन पर पवंदो जंहिंखे चवंदा उहे तव्हां उनखे वोट ॾींदो? नाज़रीन वोट ॾियणु फ़र्ज़ु आहे पर हिननि खे ख़बर न आहे त कहिड़ा कहिड़ा हिननि जे तक मां उम्मीदवार बीठा आहिनि उन्हनि जा चूंड निशान कहिड़ा आहिनि उन्हनि जा सियासी पस मंज़र उन्हनि जो छा आहे उन्हनि जो सियासी किरदारु छा आहे हिननि खे जंहिंखे वोट ॾियणु हिननि जो फ़र्ज़ु आहे बक़ौल हिननि जे हीअ ज़रूरु वोट ॾियणु वेंदियूं पर उन्हनि खे जंहिंखे हिननि खे चयो वेंदो जेके हिननि खे मर्द ॿुधाईंदा आहे उन्हनि खे वञी करे वोट करे ईंदियूं। वोट अंदरि वेंदासीं ॾियण न चूंदा ही हिन ते हणो त पोइ हुन ते वोट लॻंदी। जंहिंखे चवंदा आहियूं उन ते वञी निशान हणनि। हिननि खे का ख़बर न आहे त कहिड़ा चूंड निशान आहिनि या कहिड़े निशान ते वोट ॾियणु खपे हिननि जी पंहिंजी मर्ज़ी न आहे। सची मुंहिंजे दिलि जी ॻाल्हि आउं चिंता बीमार थी रहां आउं वोट जेका उनखे ॾियां जे मूं ग़रीब से मदद कई। ज़िंदगीअ में वोट विधो अथव अॻ में? हा अॻ में विधो पोएं साल ॾिनो हो 2008? साल ॾिनो हुओसीं। तव्हांखे हेल साल ॾींदो वोट 11 में? तव्हांखे ख़बर आहे तव्हांजे तक तां कहिड़ा कहिड़ा उम्मीदवार बीठा आहिनि उन्हनि जा निशान कहिड़ा आहिनि? उहो असांखे सभु मिलंदा जेके आहिनि असांखे मिली विया आहिनि। हा मूं वोट ॾिनो आहे। घणा दफ़ा वोट? तक़रीबन 3-4 दफ़ा ॾिनो आहे। तव्हां सोचे निकिरंदियूं आहियो कंहिंखे वोट ॾियणो आहे तव्हांखे ख़बर हूंदी आहे त तव्हांजे हल्के मां तव्हांजे तक मां केतिरा केतिरा कहिड़ा उम्मीदवार बीठा आहिनि उन्हनि जा निशान कहिड़ा आहिनि? हा ख़बर हूंदी आहे निशान जी ख़बर हूंदी आहे जेके उम्मीदवार जेके बीठा था उन्हनि जी ख़बर हूंदी आहे त उन्हनि खे छा उन्हनि जी सियासी पार्टियूं कहिड़ियूं आहिनि उन्हनि जा सियासी कम कहिड़ा आहिनि उन्हनि जो सियासी किरदारु कीअं रहियो आहे उन्हनि कहिड़ा कहिड़ा कम कराया आहिनि कहिड़ा कम न कराया आहिनि तव्हांखे ख़बर हूंदी आहे? ख़बर जेको आहे से इहो हूंदी आहे त जेके असांजे 5 साल जेके गुज़री विया इन में जेके असांजा नुमाइंदा बीठा उन कहिड़ो कमु कोन्ह कयो 5 साल में आईंदा लाइ करे जेको आहे से ॾिसी वियासीं पोइ वोट ॾींदासीं जेको कमु कंदो वोट ॾिजो। तव्हां वोट ॾिनो आहे? हा 2 चकर ॾेई आई असां। ॾेई चुका आहियो कंहिंजे चवण ते वोट ॾींदा आहियो? पंहिंजे दिलि जे चवण सां ॾेई अचु। तव्हांखे ख़बर हूंदी आहे त तव्हांजे तक मां केरु बीठो आहे केरु न बीठो आहे? असांखे सम्झी अञा कोन सम्झ पिया पंहिंजो शींहं वारो आहे ॿियो आहे मुंहिंजो पंहिंजो कहिड़ो साइकिल वारो आहे पोइ जंहिंजी हूंदी मर्ज़ी तंहिंखे माण्हू ॾेई छॾे। कंहिंजी मर्ज़ी? दिलि जी। उन वक़्तु तव्हां फ़ैसिलो कंदो त तव्हांखे कंहिंखे वोट ॾियणो आहे? पोइ दिलि चवंदी पोइ हणी छॾींदासीं। तव्हांखे ख़बर पवंदी आहे त जंहिंखे तव्हां वोट हणो थी उहो केरु आहे उनजो नालो ख़बर आहे? नाले जी असांखे ख़बर कोन्हे। उनजी पार्टी जी ख़बर आहे? टे ख़बर असांखे अञा कोन्हे। उनजे सियासी कयल कमनि जी ख़बर आहे त उन कहिड़ा सियासी कम कया आहिनि? ना जी उनजी असांखे ख़बर कोन्हे की तव्हांखे का ख़बर कोन्हे तव्हां बसि पंहिंजी मर्ज़ी सां वञी वोट ॾियो? असां वञी वोट ॾेई ईंदासीं जहिड़ो दिलि चवंदी उनखे। केतिरा दफ़ा पंहिंजी ज़िंदगी में वोट विझंदियूं आहियो? मूं वोट ज़िंदगीअ में ॾिना हूंदा त न तॾहिं बि 4-5 ॼणे खे ॾिना हूंदा ज़िंदगी में। तव्हांखे ख़बर हूंदी आहे त उहे कंहिंखे ॾिना आहिनि तव्हां वोट उन्हनि जी पार्टी कहिड़ी हूंदी आहे? पाण पहिरीं ॾिना हुयासीं अलाए कहिड़ो भाषा तंहिंखे पोइ आमंद बीठो हुयो कच्छीअ बीठा तंहिंखे ॾिनासीं वठियासीं पोइ उन में त अलाए कहिड़ो वॾो ते चढ़ियो पोइ हर निशान ते जेको मिलंदो हुयो त हिते चवंदा तव्हांजो हीउ आहे निशान। केरु चवंदो तव्हांखे? असांखे ईंदो कागर ॾियण से पर असीं पंहिंजो ॾिसी निशान पंहिंजे वटि। कहिड़ो तव्हां कहिड़ो निशान ॾिसी? तारो हूंदो हुयो ऐं पंहिंजो पीपीअ जो तलवार हूंदी हुई पोइ असांजी दिलि जी बारे में पीपीअ खे ॾिनोसीं तारे वारो बीठो आहे छॾी तॾहिं तारे ते ॾींदा हुया जेको बीहो हुनखे ॾींदा पोइ उन वॾे खे ॾींदा हुयासीं। ख़ैर असांजो शुक्र आहे असांजे खॾूं खोबा जेके थिया पिया तंहिंखे 4-5 साल गुज़री विया पर असां सादा मजीद इलाही हमदर्दी करे असांखे रखा ॾिनी। तव्हांखे पाण खे ख़बर न आहे हींअर त तव्हांजे तक मां घणा ॼणा बीठा आहिनि कहिड़ियूं पार्टियूं आहिनि? इहे ख़बर कान्हे पर चवनि था त हिकिड़ी साइकिल आहे बास्किल हिकिड़ो आहे पंहिंजो उहा साइकिल कहिड़ी पार्टी जी आहे? तीर कहिड़ी पार्टी जो आहे? तीर बेनज़ीर जो आहे। साइकिल पंहिंजे इन्हनि जी आहे वॾनि जी इन्हनि जी पंहिंजे अदा मामदली हूंदी आहे ऐं पंहिंजो ई आहे शींहं मुंहिंजो शरीफ़ जो। तव्हांखे ख़बर आहे हिननि कहिड़ा कहिड़ा कम कया आहिनि? कम असांजे लाइ त कहिड़ा कोन थिया हीअ हेरो पादा मजीद वीचारे मदद करे असांखे वीचारे हाणे केरु तव्हांखे चवंदो आहे त हिननि खे वोट ॾियो या तव्हां पंहिंजी मर्ज़ी सां ॾींदियूं आहियो? केरु नथो चए पर असांजी मर्ज़ी जंहिं असांजी दिलि ठारी हूंदी उनखे ॾींदा। हिननि औरतुनि सां असां ॻाल्हायोसीं असां हींअर इब्राहिम हैदरी में मौजूदु आहियूं हिननि जो चवणु इहो आहे त हिननि खे का बि ख़बर न आहे त हिननि जे इलाइक़े मां कहिड़ा उम्मीदवार बीठा आहिनि उन्हनि जा चूंड निशान कहिड़ा आहिनि। हिननि खे जंहिं निशान ते चयो वेंदो जंहिं निशान ते उन वक़्तु हिननि जी दिलि चवंदी
उन निशान ते ठपो हणंदियूं ऐं इन्हनि खे इहा ख़बर न आहे त उहो निशान कहिड़ी पार्टी जो हूंदो, कहिड़े उम्मीदवार जो हूंदो, उन जा सियासी कम कारनामा कहिड़ा हूंदा आहिनि, हिननि खे का बि ख़बर न आहे। हिननि खे सिर्फ़ु इहा ख़बर आहे त वोट ॾियणु हिननि जो फ़र्ज़ु आहे, पंहिंजो फ़र्ज़ु ज़रूरु पूरो कंदियूं, 11 मई ते ज़रूरु घरनि मां निकिरंदियूं, पर इहो उते वञी फ़ैसिलो कंदियूं त हिननि खे कहिड़े निशान खे वोट ॾियणो आहे, जेको निशान हिननि खे वणंदो। दफ़ा वोट ॾिना? ये तो खबर कान्हे, पर तलवार तां शुरुआत कई हुई। तव्हां हाणे 11 मई ते थींदियूं चूंडियूं, तव्हां वोट ॾियणु वेंदव? जी वेंदसि। तव्हांखे केरु चवंदो आहे वोट ॾियण जे लाइ त कहिड़े निशान ते ठपो हणो? तव्हांजे घर जा मर्द चवंदा आहिनि, वॾेरा चवंदा आहिनि, घर जा सरबराह चवंदा आहिनि? न, असांखे केरु कोन चवंदो आहे, असीं पंहिंजे ख़ुशीअ सां ॾींदासीं, जंहिं ॻोल्हे असांजी दिलि घुरंदी असां उनखे ॾींदासीं। तव्हांखे ख़बर आहे त कहिड़ा कहिड़ा उम्मीदवार तव्हांजे तक मां बीठा आहिनि, उन्हनि जा निशान कहिड़ा आहिनि, उन्हनि जूं पार्टियूं कहिड़ियूं आहिनि? उहे त ऐं ॾिसां पई त हिकिड़ा हिन पासे ॾिस शींहं बीठा आहिनि, इहे असांजे वॾेरे जा आहिनि, ॿियूं त हुन अधेर तोखे चयो पिए त साइकिलूं आहिनि, टियों निशान ॾिसंदीसि त पोइ सुञाणंदीसि, पर उहा मर्ज़ी असांजी दिलि। जेको निशान वणंदो उनखे वोट? हा, जीअं त ख़ुशी थींदी असांखे त हीअ चङो थींदो हिते निशान, उन ते ठपो हूंदो। कीअं तव्हांखे ख़बर पवंदी त चङो थींदो? उहा हीअं ख़बर पवंदी जे असीं टीवीअ में ॾिसूं पिया, हा हर पार्टी ॾिसूं पिया, कॾहिं त असीं पी पिया ॾिसूं त कॾहिं असीं, मुंहिंजो बि दौरु घणो ई गुज़रियो आहे, याया ख़ान जे दौर खां वठी, हूअं त अॻु में आहियां बेन उनजे अयूब सदर जे दौर खां वठी, पर मूं वोट कोन ॾिनो हो अयूब सदर जे दौर में, ऐं नंढी हुअसि, पर एतिरो चङी हुअसि जेतिरो पंहिंजे जुवानीअ ते हुअसि। उनखे पोयां मूं याया ख़ान ते आई आहियां, पोइ वरी भुटे ते आई आहियां। हाणे जेके तव्हांजे तक मां उम्मीदवार बीठा आहिनि, तव्हांखे ख़बर न आहे त उन्हनि जो तालुक़ु कहिड़ियुनि पार्टियुनि सां आहे, उन्हनि जा कहिड़ा कम कयल आहिनि? इहा ख़बर कान्हे त कहिड़ा तालुक़ु। इन खां अॻु में तव्हां जंहिंखे वोट ॾिनो उहे कॾहिं लड़ी तव्हां वटि आया? मूं त कोन ॾिठा त केरु लड़ी आयो या उन ॾींहुं तव्हांजो जंहिंखे दिलि चवंदो तव्हां उनखे वञी वोट? हा, उहा असांजे दिलि जी मर्ज़ी आहे। को निशान तव्हांखे वणंदो? न असीं सुञाणंदासीं त को मजिद मोटाणिया, न सुञाणंदासीं असीं त को असांजा वॾा आहिनि, उहा असांजी दिलि जी ख़ुशी थींदी, जंहिंखे दिलि घुरंदी उहो असांजो मइट वॾो आहे, उन ते ठपो हणी हलिया वेंदासीं। हाणे 11 मई ते चूंडियूं थींदियूं, तव्हां निकिरंदव वोट ॾियणु पंहिंजे घर? वोट ॾियणु वेंदासीं, जेको असांजे पाणी जो सुख कंदो, जेको असांजो रोज़ीअ जो सुख कंदो, उनखे वोट ॾींदासीं, पोइ केरु पुॼे। तव्हांखे ख़बर आहे तव्हांजे तक मां घणा ॼणा बीठा आहिनि? इहा ख़बर कान्हे। उन्हनि जा निशान कहिड़ा आहिनि इहा ख़बर आहे? पंहिंजे मज़ूरी जे पुठियां भॼो वञो। तव्हांखे ख़बर आहे उन्हनि जा चूंड निशान कहिड़ा आहिनि? हा, इहा न इहा शींहं बीठो आहे, ॿियनि जी कान्हे ख़बर, कंहिंजी बि ख़बर कान्हे तव्हांखे? अच्छा, तव्हां पोइ कीअं वोट जो फ़ैसिलो कीअं कंदव? तव्हांखे केरु चवंदो पंहिंजे घर जो वॾो? पोइ खणी वेंदासीं वोट, पोइ जंहिं ते ईंदो तंहिं ते ठोके सॾु कंदा तव्हांखे, पोइ जंहिं ते चवंदा तव्हां उनखे वोट त ठोके छॾींदासीं। हा, नंबर तव्हांजी पंहिंजी मर्ज़ी कोन्हे का? तव्हांखे पाण खे का ख़बर आहे? पाणी जो सुख ॾींदो, असीं उनखे वोट ॾींदासीं। असांजे घर में पाणी कोन्हे, असां वञूंसि पराए घर ॿोया रखूं त पाणी ढुक मिले, सोप मुंहिंजो भाउ खणी अचे घर में, सोप सां भरे न सघबी। हाणे तव्हां चओ थियूं न असांखे वठी वेंदा, पोइ जंहिंखे चवंदा उनखे वोट? हा, असांखे सभु मिलंदा वोट, पोइ असीं वेंदासीं, पोइ असांजो रूह चवंदो उनखे ॾींदासीं, जेको असांजे पाणी जो सुख कंदो। 11 मई ते चूंडियूं थींदियूं, तव्हां वोट ॾियणु वेंदव? माशाअल्लाह वोट जेको फर्ज़ सो ॾींदासीं, पर जेको असांजो पाणीअ जो असांजो ग़रीब आहियूं, असांजो सुख कींदो त असीं ॾींदासीं बिला शक। तव्हां पंहिंजी ज़िंदगी में घणा दफ़ा वोट ॾिनो आहे? असां त अची अछो मथो थिया ॾेई फ़ाइदो नथो थिए। मां तव्हांखे जॾहिं बि वोट ॾिनो आहे तव्हांखे ख़बर आहे, तव्हां ख़बर हूंदी आहे उन वक़्तु तव्हांजे तक मां घणा उम्मीदवार आहिनि, उन्हनि जा चूंड निशान कहिड़ा आहिनि? चूंड निशान इलाही अचनि था, ओ कैसे अचनि था, उन्हनि जा नाला ख़बर आहिनि तव्हांखे? नाला अचनि था, माण्हुनि जा नाला, माण्हुनि जा नाला, हिकु पी ईंदी, पोइ असांजा वरी इलाही अची विया आहिनि, ॿेड़ी आई असांजी, पोइ असांजो शेर इहा हेर आयो आहे, ॿियो दफ़ो आयो आहे, ऐं पोइ वरी किटली आया, पतंग आयो आहे, ऐं पंहिंजो सूफ़ आयो आहे, जग आयो आहे। पोइ इन्हनि कहिड़ा कहिड़ा सूफ़, जग, शींहं, ॿेड़ी, इन्हनि कहिड़ा कम कया आहिनि अॻु में, तव्हांखे ख़बर आहे इन्हनि कहिड़ा कहिड़ा आवाम? टाइम पास थिए पिए,
जजो न ज़िंदगी में वोट न ॾिनो अथव? न को कार्ड ठहियल आहे तव्हां? हा हा ठहियल आहे कंहिं वटां कार्ड? कार्ड घर में रखियो आहे वोट छो कोन ॾिनो आहे कॾहिं? कार्ड देर ठारायो मां ॾेर ठारायो। हाणे तव्हांखे ख़बर आहे तव्हांजे तक मां घणा ॼणा बीठा आहिनि? इहो ख़बर कोन्हे नाला ख़बर आहिनि उन्हनि जा? हा उन्हनि जा चूंड निशान कहिड़ा आहिनि इहा ख़बर? आहे को तीर आहे की उहो कंहिंजो आहे? तीर भेण जी ॿियो कहिड़ो निशान? ॿियो साइकिल आहे उहा कंहिंजो आहे? उहो अलाए हिते कहिड़ो नालो अथनि हूंदो आहे तव्हां वोट जॾहिं ॾियणु वेंदव हाणे पहिरें दफ़ा तव्हां पंहिंजी ज़िंदगी में वोट ॾींदव ईअं न? असीं मर्ज़ीअ ते ॾींदासीं असांजे मर्ज़ीअ ते ॾींदासीं तव्हांखे कंहिं चयो आहे तव्हां हिन ते वोट ॾियो या तव्हां पंहिंजी मर्ज़ी सां ॾींदव या तव्हांखे कंहिं असीं पंहिंजे मर्ज़ीअ ते ॾींदासीं पोइ कंहिंखे बि ॾियूं कंहिंखे बि ॾियो? इहो तव्हां कॾहिं फ़ैसिलो कंदो तव्हांखे कंहिंखे ॾियणो आहे? कीअं ख़बर पवंदी तव्हांखे त कंहिंखे ॾियणो आहे? असांखे पाणी मिलंदासीं उनखे वटि ॾींदासीं तव्हां कॾहिं वोट ॾिनो? हा मूं ॾिनो आहे घणा दफ़ा वोट ॾिनो? जवानी में 7-8 दफ़ा ॾेई आई वोट ॾेई चुका आहियो। 11 मई ते चूंडूं आहिनि, तव्हां वोट ॾियणु निकिरंदो पंहिंजे? वेंदासीं। तव्हांखे कंहिंजी मर्ज़ी सां वोट ॾींदा? तव्हांखे कीअं ख़बर पवंदी आहे त जॾहिं तव्हां वोट ॾियणु वञो थियूं त तव्हांजे तक मां घणा उम्मीदवार आहिनि? हींअर तव्हांजे तक मां इब्राहिम हैदरी मां घणा ॼणा बीठा आहिनि, उन्हनि जा नाला तव्हांखे ख़बर? हा हिकु आदि शफ़ी मामूद जामूद बीठो आहे, ॿियो बिरोही में अलाए कहिड़ा वोट ॾियां तव्हांखे उन्हनि जी नाहे ख़बर? नाले जी ख़बर कोन्हे। उन्हनि जा सियासी कम कहिड़ा आहिनि, उन्हनि कहिड़ा कम कया आहिनि, तव्हांखे इहा ख़बर न आहे? न पाणी जी कोशिशि कनि था, रोटीअ जी अधु गिठी जो गलीअ में 2 में सिमेटियूं विझायूं आहे, अञा मां ते कींदा कम। कीअं पोइ जॾहिं तव्हां वोट ॾिना आहिनि एतिरो साल त तव्हां छा सोचे करे ॾिना आहिनि वोट? कीअं उन्हनि जूं नथा मच्छीअ वारा माण्हू आहियूं न, सोचूं नथा, तव्हां सोच ॾेई अचूं वोट ॾेई अचो बिना सोचण? सोचण ॾेई तव्हांखे उन जूं ख़ूबियूं बि माण्हू जूं ख़बर न कोन्हे। तव्हां कंहिंजे चवण ते वञी बिना सोचण जे वोट? असांजा वॾा चवंदा आहियूं वोट ॾेई अचो, असीं ॾेई अचूं। वॾनि जे चवण? हा असीं कोन वेंदासीं इहे ॾियणु, असांखे जेसीं असांखे पंहिंजी सहूलियत। माना जॾहिं तव्हां एतिरा साल वोट ॾिनो आहे त पंहिंजे वॾनि जे चवण? हा जंहिंखे उहो चवंदा निशान खे तव्हां उनखे ठपो हणींदा? हा ॾींदा आहियूं। कॾहिं वोट ॾिनो आहे पंहिंजी ज़िंदगी? हा हिकु दफ़ा ॾे आई आहियां। हिकु दफ़ा बसि सॼी ज़िंदगीअ में? हाणे 11 मई ते चूंडूं थींदियूं, तव्हां वोट ॾियणु निकिरंदो पंहिंजे घर मां? जे असांजी सहूलियत कंदा त पोइ असीं कहिड़ी सहूलियत? पाणी जी गटर जो निकास ॿियो टियो ई कंदा त पोइ असीं ॾींदासीं, जे न कंदा त पोइ कोन ॾींदासीं। नाज़रीन असां हिते इब्राहिम हैदरी में मौजूदु आहियूं। हिननि औरतुनि जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी। हिते औरतुनि जो मेन मसइलो हिते जेके औरतूं ॿुधाइनि थियूं उन्हनि जो पाणी आहे, पीअण जो पाणी हिते कोन्हे को, घरनि में पाणी पीअण लाइ कोन्हे, इस्तेमालु करण जे लाइ पाणी कोन्हे, रोड रस्तनि जी हालत हिते ख़राबु आहे, सिहत तालीम जी हिते सूरत हाल तमामु ख़राबु आहे ऐं हिते औरतुनि खे इहा ख़बर ई कोन्हे त उन्हनि जे तकनि था जेके बीठल आहिनि उम्मीदवार उहे कहिड़ियुनि कहिड़ियुनि पार्टी जा आहिनि, उन्हनि जा चूंड निशान कहिड़ा आहिनि। हिननि खे जॾहिं बि हिननि जे वॾनि जंहिंखे चयो आहे उन्हनि खे वञी करे हिननि हमेशह वोट ॾिना आहिनि। हिननि मां कुझु औरतुनि जो चवणु आहे त हाणे ई पंहिंजे वोट जो हक़ इस्तेमालु न कंदियूं, इन जे करे जो हिननि जा मसइला जेके आहिनि से बुनियादी उहे हिननि जा हल न थी सघिया आहिनि। तव्हां वोट ॾिनो आहे कॾहिं? मूं ज़िंदगी में तक़रीबन 3 दफ़ा वोट ॾिनो आहे। 3 दफ़ा वोट ॾिनो आहे। तव्हां वोट कंहिंजी मर्ज़ी सां ॾिनो आहे? जॾहिं बि मूं वोट जेको ॾिनो आहे से पंहिंजी मर्ज़ी सां ॾिनो आहे। तव्हांखे ख़बर हूंदी आहे त तव्हां अॻे जॾहिं तव्हां वोट ॾिनो तव्हांजे तक मां कहिड़ा कहिड़ा उम्मीदवार बीठा, उन्हनि जा चूंड निशान, उन्हनि जा सियासी कम, उन्हनि कहिड़ा कहिड़ा कम कराया पंहिंजे दौरनि में? जीअं त असांजे पहिरीं जेका इलेक्शन थी आया तंहिंमें हाजी मुज़फ़र शुजरा जेको पीपल्स पार्टी में हुयो, उहो पहिरीं मां बीठो हुयो ऐं असांजे वॾे रेंज जो जेको महमूद जामोट आहे ऐं उनजो निशान इंतिखाबी निशान जेको हुयो से तारो हुयो ऐं जीतिया हुया। ऐं जेको हाजी मुज़फ़र शुजरा आहे 3 कम कराया, ॻोठ में कॉलेज बि ठाराई हुई, लेकिन उनजा कम बि एतिरा घणा कोन्हे। हींअर बि असां जॾहिं पाड़े जूं मोहल्ला कमेटियूं ठातियूंसीं, असीं जॾहिं उन वटि मीटिंग करणु वियासीं तॾहिं उन खे असां विज़िट जी गुज़ारिश कईसीं ऐं अचो पाण अची विज़िट करियो असांजे पाड़ेनि जा ऐं मसइला असांजे ॾिसो अची। तॾहिं उन असांखे ईअं ई चई छॾियो त असीं हा बसि नेक्स्ट मंडे ते अचां पियो। ईअं करे इलेक्शन जो टाइम अची बीठो आहे, अञा ताईं हाजी मुज़फ़र शुजरा जो पतो बि कोन्हे। ऐं जेको आहे शेर मोहम्मद बलोच आहे उनखे त ख़ाली असां इलेक्शन जे पहिरीं ॾींहुं ॾिठो हुयोसीं, अॼु तक उहो नज़र ई कोन आयो आहे। हाणे जेके हिन 2013 जूं चूंडूं आहिनि, 11 मई ते जेके ईंदड़ चूंडूं आहिनि उन में तव्हां कंहिं वोट ॾियण जो इरादो आहे? तव्हांखे निकिरंदो घर मां वोट? जी हा, वोट ॾियणु बिल्कुलु निकिरंदा। तव्हांखे ख़बर आहे तव्हांजे तक मां केतिरा उम्मीदवार बीठा आहिनि, उन्हनि जा चूंड निशान कहिड़ा आहिनि? जी असांजे तक मां जेको आहे असांजे ॻोठ जो वॾेरो हाजी शफ़ी मोहम्मद जामोट ही सूबाई मां बीठो आहे, जो इंतिखाबी निशान शिया नून लीग में बीठो आहे ऐं इन जे अलावा हलीमा आदिल शेख आहे जेको काफ़ लीग में बीठो आहे। तव्हां पंहिंजी मर्ज़ी सां पंहिंजे पसंदि जे उम्मीदवार खे वोट ॾींदो? जी हा, आउं पंहिंजी मर्ज़ीअ सां ऐं पंहिंजी पसंदि जे उम्मीदवार खे वोट ॾींदसि, कंहिंजे दबाव में या कंहिंजे चवण ते अची कोन। हा बिल्कुलु ॾिनो आहे। घणा दफ़ा ॾिनो? जॾहिं खां होश संभालियो हुअमि त वोट ॾींदी अचां। कंहिंजे चवण ते ॾींदा आहियो? असीं पंहिंजे मर्ज़ीअ सां ॾींदा आहियूं। हमेशह पंहिंजी मर्ज़ी सां? पंहिंजे मर्ज़ीअ सां ॾींदा
हाणे जेके 11 मई ते चूंडूं थींदियूं तव्हां निकिरंदव घरां वोट ॾियण? इंशाल्लाह ज़िंदगी रही त ज़रूरु निकिरंदासीं पंहिंजे नुमाइंदे खे कामयाबु करण लाइ इंशाल्लाह ताला हर हालात में निकिरंदासीं। तव्हांखे ख़बर आहे त तव्हांजे तक मां कहिड़ा कहिड़ा उम्मीदवार बीठा आहिनि? जी हाँ ख़बर आहे, तमामु बीठल आहिनि। मुंहिंजे ख़्याल में तव्हां वोट जंहिंखे ॾींदो तव्हांखे हुन जूं ख़ूबियूं ख़बर आहिनि? छा तव्हांजी तरजीह कहिड़ी हूंदी आहे? तव्हां जॾहिं वोट ॾियणु वेंदियूं आहियो, अॻु में बि ॾींदियूं रहियूं आहियो, हाणे बि जॾहिं तव्हां वेंदो त तव्हां उम्मीदवार में छा ॾिसंदियूं आहियो, छा सोचींदियूं आहियो, कहिड़ो मयार आहे तव्हांजो त तव्हां सभिनी उम्मीदवारनि मां हिकिड़े उम्मीदवार जी चूंड कंदियूं आहियो, उनखे वोट ॾींदियूं आहियो? छा सोचे करे वोट? असांजी उमेद, असांजो जेको नुमाइंदो आहे तंहिंसां असांखे इलाही उमेदूं वाबस्ता आहिनि ऐं असांजी हर वक़्तु हमेशह इहा ख़्वाहिश हुजे थी त असांजो नुमाइंदो जनाब हाजी शफ़ी ॼामोटा असीं उनखे कामयाबु करियूं। तव्हां छा सोचे करे इहो? ईअं सोचे करे वञूं था त असीं जेको नुमाइंदो जेको खणूं पिया सो असांजा कमु कंदो ऐं असांजे मयार उमेद ते मयार ते पूरो उतरंदो ऐं असां लाइ करे जेको बि कमु कंदो सो सुठो कंदो। जीअं होश संभालियो आहे वोट ई ॾींदा आहियूं। तव्हां जॾहिं खां होश संभालियो आहे वोट ॾींदी थियूं अचो, तव्हांखे पोएं साल ॾिनो हो तव्हां? जी हाँ। पोएं साल तव्हांखे ख़बर आहे तव्हांजे तक मां कहिड़ा उम्मीदवार बीठा हुया, उन्हनि जूं पार्टियूं कहिड़ियूं हुयूं, उन्हनि जा चूंड निशान कहिड़ा हुआ? असांजो त महमूद आलम जामोट वियो आज़ाद उम्मीदवार ऐं PPA तरफ़ां शिजरा वियो, पर शिजरा ई खटियो, पर 5 साल में असांजो सम्झ कहिड़ो कमु कोन थियो। वोट घणा ॾिना आहिनि? घणा दफ़ा वोट ॾिनो आहे तव्हां? अजाए दफ़ा। इलाही दफ़ा? जॾहिं तव्हां वोट ॾिनो आहे अॻे इलाही दफ़ा, त तव्हांखे ख़बर हूंदी त तव्हांजे तक मां कहिड़ा कहिड़ा उम्मीदवार बीठा आहिनि, उन्हनि जा नाला कहिड़ा आहिनि, उन्हनि जूं पार्टियूं कहिड़ियूं आहिनि, उन्हनि कहिड़ा कहिड़ा कम करे कया आहिनि? कम असांजे ॻोठ में पार्टियूं घणियूं आहिनि। अॻु में जॾहिं तव्हां वोट ॾिनो तव्हांखे ख़बर आहे न? तॾहिं पुटे जे हुकूमत में इलाही कम थिया। जॾहिं पीरज़ादो पुटो चढ़िया हुआ हिन ॻोठ मां तॾहिं ॾाढा कम करायूं, पोइ कम कोन। बाक़ी हाजी बाबा आहे, मेमून साहिबु आहे। हाणे तव्हांजे ॻोठ मां घणा ॼणा बीठा आहिनि तव्हांखे ख़बर आहे तव्हांजे तक मां? हाणे त कोन्हे न, तव्हांखे ख़बर कोन्हे चूंड निशान केतिरा आहिनि हिन तक में? जेके उम्मीदवार बीठल उन्हनि खे कहिड़ा कहिड़ा चूंड निशान मिलियल आहिनि, घणा मिलियल आहिनि? इहा साइकिल जो मिलियो आहे नसीमा, हिकु शींहं आहे। हा, तव्हांखे पाण खे ख़बर कोन्हे? मूंखे कोन्हे, मां आऊं न को दिन में न को दुनिया में, आऊं केॾा वञा न को अचो, हिते वेठी आहियां। हाणे तव्हां जॾहिं वोट ॾियणु वेंदो त तव्हां कहिड़ी ख़ूबी ॾिसंदव उन जंहिंखे तव्हां वोट ॾींदव उम्मीदवार खे, उन में तव्हां कहिड़ी ख़ूबी ॾिसंदव त छा सोचे करे तव्हां उनखे वोट ॾींदव? त वोट त मूं पाण हाजी शफ़ीअ खे ॾींदसि, ॼामोट खे। छा सोचे करे ॾींदव? बसि ईअं, बसि सोचींदसि पोचींदसि कोन। कंहिं तव्हांखे चयो आहे? तव्हां पंहिंजी मर्ज़ी सां? न कंहिं कोन चयो, पंहिंजी मर्ज़ीअ ते ॾींदसि वोट। नाज़रीन, प्रोग्राम जे वक़्त ते ख़त्म थो थिए। अॼोके प्रोग्राम में असां इब्राहिम हैदरी ऐं रेडी जे ॻोठनि में आयासीं। हिते तव्हां ॾिठो त असां मुख़्तलिफ़ औरतुनि सां मिलियासीं, उन्हनि खां उन्हनि जा मसाला मालूम कयासीं, उन्हनि खां इहो पुछियोसीं त हू पंहिंजो वोट जो हक़ु ॾियण में केतिरे क़दुरु आज़ादु आहिनि। तव्हां ॾिठो उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, उन्हनि जा जवाब ॿुधा। तव्हां केतिरनि ई औरतुनि खे इहा ख़बर कोन्हे त उन्हनि जे तकनि मां जेके उम्मीदवार बीठा आहिनि उन्हनि जूं पार्टियूं कहिड़ियूं आहिनि, उन्हनि जा चूंड निशान कहिड़ा आहिनि। ऐं हिन वक़्त ताईं बि कुझु अहिड़ियूं पढ़ियल लिखियल फैमिलीज़ आहिनि या कुझु अहिड़ियूं औरतूं आहिनि जिन में इहो शऊर आहे, सुजागी अची चुकी आहे त उहे पंहिंजी मर्ज़ी सां पंहिंजे वोट जो हक़ु इस्तेमालु कनि। मेजॉरिटी जेका घणाई असांखे औरतुनि जी मिली, उन्हनि जो इहो ई चवणु हो त हमेशह खां उन्हनि जे वॾनि, उन जे ॻोठ जे चङनि मुड़ुसनि, वॾेरनि, उन्हनि जे घर जे सरबराह मर्दनि जॾहिं जॾहिं जिन खे उन्हनि खे वोट ॾियण लाइ चयो आहे, हू उन निशान ते वञी करे वोट ॾींदियूं रहियूं आहिनि। ऐं हाणे बि हू ईअं ई कंदियूं। इलेक्शन वारे ॾींहुं, चूंड वारे ॾींहुं जंहिं निशान ते उन्हनि खे वोट हणण लाइ, ठपे हणण लाइ चयो वेंदो, उन ते वञी करे ठपो हणंदियूं। अहिड़ियूं बि औरतूं असांखे मिलियूं जिन खे हिन वक़्त ताईं का ख़बर कोन्हे त उन्हनि जे तकनि मां कहिड़ा उम्मीदवार बीठा आहिनि। उहे चवनि, उन्हनि जो चवणु इहो हो त उन ॾींहुं वञी फ़ैसिलो कंदियूं, जेको चूंड निशान उन्हनि खे वणंदो उन ते वञी करे हू ठपो हणंदियूं। ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजी मेज़बान सभिनी मेमण खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाहिगुरु।